अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। गॾा मां आदम सुरीले जी ख़बर शामिल कंदासीं। मलीर जे इलाइक़े मेमूण ॻोठ आल पाकिस्तान मीडिया काउंसिल मेमूण ॻोठ जी सब ऑफिस में मलीर जे मशहूर टिकटॉकर हसनैन ख़ासकेली जी सालगिरह जो केक कटे खेसि जनमॾींहं जूं मुबारकूं ॾिनियूं। मलीर आल पाकिस्तान मीडिया काउंसिल मेमूण ॻोठ जी सब ऑफिस में मलीर जे मशहूर टिकटॉकर हसनैन ख़ासकेली खे ज़ाहिर ख़ासकेली, अली रज़ा ख़ासकेली ऐं ॿियनि मुबारकियूं ॾिनियूं ऐं सालगिरह जो केक काटियो। उन मौक़े ते हसनैन ख़ासकेली ॻाल्हाईंदे चयो त आऊं ख़ुशनसीब आहियां जो दोस्तनि ऐं परिस्तारनि मुंहिंजो जनमॾींहुं आल पाकिस्तान मीडिया काउंसिल जी ऑफिस में मल्हायो आहे। आल पाकिस्तान मीडिया काउंसिल जी तनज़ीम साफ़िन ऐं फ़नकारनि जे लाइ पूरे पाकिस्तान में वॾो कमु करे रही आहे ऐं असांखे ख़ुशी आहे त मेमूण ॻोठ में आल पाकिस्तान मीडिया काउंसिल जी ऑफिस जो इफ़्तिताह करे असांजी हौसला अफ़ज़ाई कई आहे। असां हर वक़्तु कुलो कुल्हे सां मिलाए हिन तनज़ीम सां मिली अवाम जी भलाइण लाइ कमु कंदासूं। उन मौक़े ते साफ़ी आदम सुरीलो, मूसा चन्ना, गुलशेर बारेचो, असलम पालारी, जमील जोखियो, ज़ाहिर ख़ासकेली, ज़ुल्फ़कार लाशारी, नवाब लाशारी, आमिर छछर, मौला बख्श चन्ना ऐं ॿियनि मिली करे केक काटियो ऐं जनमॾींहं जूं मुबारकूं ॾिनियूं।